रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। दुनिया में को बि अहिड़ो इंसानु न आहे जेकॾहिं तव्हांखे किताब पढ़ी ॿुधाए ऐं उनखे ॿुधंदे तव्हां सही नमूने सां ॻाल्हाए सघो, बहितरीनु तक़रीर करे सघो या कंहिंखे मोटिवेट करे सघो या तव्हांखे रांदि खेॾणु अचे, यानी ॿुधाइण सां तव्हां का बि शइ सिखी नथा सघो। जेसिताईं माण्हू पाण अमल न आहे कंदो, जेसिताईं माण्हू पाण सही न आहे सम्झंदो, तेसिताईं हू मुकमल तौर ते उन ई शइ खे हासिलु नथो करे सघे, उन में एक्सपर्ट नथो थी सघे। हूअं बि एक्सपर्ट उन खे चयो वेंदो आहे जेको बार बार प्रैक्टिस कंदो आहे ऐं बार बार मश्क कंदो आहे। सुकरात नंढो हुयो त हमेशह जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदो त हिकिड़ो कुंभर थांव ठाहींदो हो पियो, त हू उनखे थांव ठाहींदे गौर सां ॾिसंदो हो पियो। त हिकिड़े ॾींहुं उहो सुकरात उनखे गौर सां ॾिसे पियो वेठो त हुन कुंभर चयसि त छा थो ॾिसे पियो? चई मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां इहे दिला या इहे जेके ॿिया पार्ट्स आहिनि थांव इहे कीअं था ठाहियो पिया, पहिरियों किथे ईंदा आहिनि तव्हांजे? चई पहिरियों असांजे ख़्याल में ईंदा आहिनि। त सुकरात रड़ करे चयो त जेकी बि शइ दुनिया में तकलीफ़ थींदी आहे उहा पहिरियों ख़्याल में ईंदी आहे, सोच में ईंदी आहे, शऊर में ईंदी आहे ऐं उनखां पोइ असां उनखे कंहिं सांचे में ढालींदा आहियूं या कंहिं शइ में आणींदा आहियूं या कंहिं शिकिल सूरत ॾींदा आहियूं। ईअं पंहिंजे मुस्तक़बिल खे पंहिंजे ख़्याल में आणियो ऐं उन जो रस्तो ॻोल्हियो ऐं उन जी तरफ़ वधण जी कोशिशि कयो त जीअं तव्हांखे मंज़िल मिली सघे। एतिरो आसानु आहे मंज़िल ॻोल्हणु जो सिर्फ़ु उन में तरफ़ हलण जी ज़रूरत हूंदी आहे, सिर्फ़ु उहा शइ ॻोल्हण जी ज़रूरत पवंदी आहे असांखे त असां उनखे कहिड़े तरीक़े सां ॻोल्हियूं था, कहिड़े तरीक़े सां सम्झूं था। केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे राह में पथर ईंदा आहिनि त हू उन्हनि सां या त रस्तो मटाईंदा आहिनि या पथर खणण जी कोशिशि कंदा आहिनि, पर केतिरा अहिड़ा आहिनि उनखे बुर्ज ठाहे ऐं ब्रिज खां ई उहो क्रॉस करे अॻिते पंहिंजी मंज़िल जे तरफ़ वधंदा आहिनि। केतिरा ई माण्हू तव्हांखे टोक ऐं ठठोल कंदा आहिनि, पर हू पंहिंजे गुस्से खे एनर्जीअ में तब्दील करे ऐं हू उन ई तरफ़ अॻिते वधंदा आहिनि ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा आहिनि। केतिरा ई माण्हू तव्हांखे रोकींदा आहिनि, पर उन रोक या ठठोल या टोक खां हटी करे माण्हू अॻिते वधंदो आहे ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो आहे। दुनिया जो को बि माण्हू तव्हांखे ॿांह खां वठी कंहिं जॻह ताईं नथो पहुचाए सघे। कंहिं नई जॻह ते पहुचणु तव्हां ते ई हूंदो आहे, तव्हां ते ई लाज़िम हूंदो आहे, तव्हां ते ई उहा शइ हूंदी आहे त तव्हां हुनखे कहिड़े तरीक़े सां, कहिड़े नमूने सां उन जी मंज़िल तरफ़ वधो था या उन तरफ़ पहुचो था। पंहिंजो रस्तो ॻोल्हियो, पाण खां पुछो तव्हां छा आहियो, छा करणु चाहियो था ऐं सिखण जे मरहले खे अञा बि अॻिते वधायो त जीअं ज़िंदगी तव्हांजी आसानु थी सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।